नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोयटिया में ख़बर ॾींदा हलूं त बलूचिस्तान हुकूमत कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि खे नज़र में रखंदे सूबे में स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। बलूचिस्तान हुकूमत कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि सबबि सूबे में स्मार्ट लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे। बलूचिस्तान हुकूमत जे घरू वज़ारत स्मार्ट लॉकडाउन जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जंहिं मूजिबि कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि वारे इलाइक़नि में लॉकडाउन कयो वेंदो, जॾहिं त सरकारी ऐं ख़ानगी ऑफिस, ट्रांसपोर्ट, शॉपिंग मॉल समेत समूरनि हंधनि ते मास्क लाज़मी करार ॾेई छॾियो। इन खां अलावा मास्क इस्तेमालु न कंदड़नि जे ख़िलाफ़ कलम 144 जे तहत कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। नोटिफिकेशन मूजिबि सूबे जा समूरा हंध शाम जो 6 वॻे बंदि कया वेंदा। शॉपिंग मॉल्स, मार्केट, शादी हॉल, होटलूं बि राति जो 10 वॻे बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त तइलीमी इदारनि जी बंदिश जो फ़ैसिलो 23 नवंबर ते इजलास में कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।